औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अवां जो पंहिंजो तामीर हुसैन ऐं अवां सभिनी दोस्तनि ऐं भाइरनि भेनरुनि खे असांजे यूट्यूब चैनल ते भली कार। कीअं आहियो अवां सभु? उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदो ऐं अल्लाह पाक जे माने में हूंदो। त अॼु जो वीडियो असांजो ज़बरदस्त थियण वारो आहे। अॼु जो वीडियो शहीद मीर मुर्तज़ा भुट्टे जी ज़िंदगी बाबति आहे। त इंशाअल्लाह वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। त वीडियो खे ज़रूरु लाइक करियो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। मीर मुर्तज़ा भुट्टो 18 सेप्टेम्बर 1954 ईस्वी ते 70 क्लिफ्टन कराची में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे घर में संदसि जनमु थियो। हिन इब्तिदाई तालीम ग्रामर स्कूल कराची में हासिल कई, जॾहिं त मैट्रिक सेंट मेरी स्कूल रावलपिंडी में, जॾहिं त इंटरमीडिएट स्ट्रेजन कॉलेज लाहौर में हासिल कई, जॾहिं त 1972 ईस्वी धारे हार्वर्ड यूनिवर्सिटी बरतानिया में वधीक तालीम हासिल करण जे लाइ विया, जिते हिन न्यूक्लियर टेक्नोलॉजी ऐं एटमी न्यूक्लियर हथियारनि बाबति मोडिकेम ऑफ स्टडीज़ में मास्टर्स करण लाइ क्राइस्ट चर्च कॉलेज ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी में तालीम हासिल कई। संदसि वालिद जी 5 जुलाई 1977 ईस्वी ते तख़्तो ऊंधो करण बैदि 4 अप्रैल 1979 ईस्वी ते संदसि वालिद खे फांसी ॾिनी वई, जंहिं बैदि मीर मुर्तज़ा भुट्टो मीर शाहनवाज़ भुट्टो उन वक़्त जी हुकूमत ख़िलाफ़ जदोजहद शुरू कई। 2 मार्च 1981 ईस्वी ते कराची खां PK 720 पेशावर रवानगी दौरान मियां वाली वटि 148 मुसाफ़िरनि सूदो जहाज़ खे हाई जैक करे काबिल अफ़गानिस्तान में हवाई जहाज़ खे लाथो वियो। 54 सियासी क़ैदियुनि खे आज़ादु करण जो मुतालो कयो वियो, जंहिंमें ॼाम साकी सूदो फ़ौजियुनि मथां गोली हलाइण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार अली हैदर शाह, कादिर बख़्श जतोई शामिल आहिनि। जॾहिं त हवाई जहाज़ अगवा करण में सलामुल्लाह टीपू उर्फ़ आलमगीर अरशद अली ऐं जमाल नासिर शामिल हुआ, जिन जो लाॻापो अल ज़ुल्फ़िकार तंज़ीम सां ॼाणायो वियो, जॾहिं त उन छिकताण दौरान वज़ीर अज़म जो अॻूणो मिलिट्री ADC मेजर तारिक रहीम खे क़त्ल करे काबिल एयरपोर्ट ते जहाज़ खां ॿाहिरि उछलायो वियो। जहाज़ बैदि में एथेंस यूनान त्रिपोली पेशाबैद में तेल हासिल करे दमिश्क शाम जे एयरपोर्ट ते लथो, जिते मीर साहिब जलावतनी इख़्तियार कई। मीर साहिब नवंबर 1993 ईस्वी में जलावतनी ख़त्म करे मुल्क पहुतो। 31 दिसंबर 1993 ईस्वी ते बहैसियत सिंध असेंबली जे मेंबर तौरु हल्फ़ खयाई। 5 जून 1994 ईस्वी ते ख़ासि अदालत खेसि ज़मानत ते आज़ादु कयो। 20 सेप्टेम्बर 1996 ईस्वी ते 3 तलवार भरिसां संदसि रिहाइशगाह वटि पुलिस खेसि घेरो करे संदसि साथियुनि सूदो मारे विधो। 3 मई 1997 ईस्वी ते रिपोर्ट पधरी कई वई, पर क़त्ल जो जवाबदार ज़ाहिर न कयो वियो। त अवां दोस्तनि ऐं भाइरनि खे अॼु जो ही वीडियो कीअं लॻो? इंशाअल्लाह उमेद आहे त अॼु जो ही मुख़्तसिर तारीख़ी वीडियो अवां सभिनी खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे ज़रूरु लाइक कयो ऐं तव्हां सभिनी खे इहा बि गुज़ारिश आहे त जेके बि असांजे चैनल ते नवां अचो था, उहे महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं कहिड़ी दिलचस्प ऐं हिस्ट्रिकल वीडियो में, तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।